अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम चौपाई माल सां गॾु अवां जो मेज़बान डॉक्टर सईद अब्बासी हाज़िर आहे। नाज़रीन, जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो ऐं पंहिंजे माल जो भरपूर ख़्यालु रखो। नाज़रीन, हाणे थधियुनि जी मौसम जेका आहे उन में तेज़ी पई अचे। यकीनन अवां पाण सां गॾोगॾु पंहिंजे माल जी भरपूर ख़िदमत कंदा हूंदा। उन्हनि खे सीअ खां बचाइण जे लाइ मुख़्तलिफ़ शयुनि जो जेको इस्तेमालु थिए थो सॼी सिंध में, अवी बि उन्हनि शयुनि खे इस्तेमालु करे ऐं उन्हनि खे थधि खां बचायो, ताकी ख़ासि तौर ते जेके नंढड़ा बछड़ा आहिनि उन्हनि में फिफड़ी जी बीमारी न लॻे। नाज़रीन, हस्बे मामूल अॼु असांजे प्रोग्राम में ॿ अहम शख़्सियतूं वेठल आहिनि। उन में हिकिड़ो त असांजो सिंध एनिमल ब्रीडिंग सर्विसिस अथॉरिटी जो रजिस्ट्रार आहे ऐं तारीफ़ कराईंदो हलां मोहतरम डॉक्टर अब्दुल्ला सेठा, ऐं उन सां गॾोगॾु तशरीफ़ रखनि था मुरीद ख़ान ज़रदारी साहिबु। पाण सिंध जा जेके भलोड़ भाॻिया आहिनि उन्हनि में शुमारु थिए थो। डॉक्टर साहिब सां पहिरीं बि पंहिंजूं काफ़ी कचहरियूं थियूं आहिनि। अॼु बि साणनि अथॉरिटी जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं। डॉक्टर साहिब, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम में भलीकार चऊं था। अवांजी वॾी महिरबानी, क़ीमती टाइम कढियो आहे। ज़रदारी साहिबु, तव्हांखे भलीकार चऊं था। मेहरा टीवी जी तरफ़ां हीउ प्रोग्राम आवाम जे ख़िदमत जे हवाले सां पेश कयो पियो वञे। अब्दुल्ला साहिबु, अथॉरिटी हिन वक़्तु जेको वजूद में आई आहे उनखे काफ़ी टाइम थी वियो आहे। हिकिड़ी ख़ासि तौर जी कानून साज़ी जेका उहा तव्हां कई आहे हिन में, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको कोविड जी जेका ॿी लहर आहे इन हवाले सां अवी छा था सम्झो त जेका जानवरनि जी चुरपुर आहे हिकु सूबे खां ॿिए सूबे में या हिकु ज़िले खां ॿिए ज़िले में, त उन हवाले सां अथॉरिटी जो कहिड़ो रोल हूंदो ऐं छा अथॉरिटी इन शइ खे बि नज़र में रखियो आहे? बिल्कुलु, पेंडेमिक सिचुएशन हुजे या नॉर्मल सिचुएशन हुजे, ॿिन्ही सूरतुनि में अथॉरिटी जो हिकिड़ो पंहिंजो सेट क्राइटेरिया आहे, रूल्स आहिनि। जेकी मूवमेंट आहे प्रोविंस टू प्रोविंस या ॿाहिरि मुल्क मां पाकिस्तान में अचणु, उहे अथॉरिटी जे हिकिड़े क़िस्म जी जॉब डिस्क्रिप्शन में अचनि था। ऐं पेंडेमिक सिचुएशन जे करे ज़ाहिर आहे ह्यूमन मूवमेंट ते बि असरु पियो आहे, उनजी सिहत ते असरु पियो आहे। अहिड़े नमूने जानवर जी जेकी मूवमेंट आहे उहा बि ह्यूमन सां सलाहियल आहे। ज़ाहिर आहे उन ते बि इम्पैक्ट पए थो। सो इन हवाले सां मां ईअं चवंदुसि त असांजी जेकी लाइव स्टॉक ब्रीडिंग सर्विस अथॉरिटी आहे उन जा जेके 4 अहम मेन पर्पज़ आहिनि, उन में हिकिड़ो इहो बि पर्पज़ आहे त जानवर जेके आहिनि रजिस्टर्ड हुजनि, सर्टिफाई हुजनि, उनजो लाइसेंस हुजे, चाहे उहो बिज़नेस हुजे, इंटरप्रीनरशिप हुजे या को ब्रीडर हुजे, ऐं उन खां पोइ ई उनजी जेकी आहे सो जेकी मूवमेंट आहे उहा कानून मूजिबि थियणु खपे। ताकी जेकी क्वारंटाइन जा रूल आहिनि या जेके कंज्यूमर प्रोटेक्शन जा एक्ट में जेके रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उहे उनजूं पूरियूं थियनि। ऐं छो जो हाणे जेके जानवर जे फ़र्ज़ु कयो पंजाब मां अचे थो या बलूचिस्तान मां अचे थो या KPK मां अचे थो सिंध थ्रू पंजाब, उहे छो जो कराची में वॾियूं डेयरी कॉलोनी आहिनि, हैदराबाद में लाइव स्टॉक जूं कॉलोनी आहिनि, या सिंध में माना उनजी सख़्तु ज़रूरत आहे। ॿियो कराची में प्रोसेसिंग ज़ोन्स आहिनि जितां बीफ ऐं मटन वग़ैरह प्रोसेस थी ॿाहिरि मुल्क वञे थो, त उन लाइ हिकिड़ो क़िस्म जो इकनॉमिक हब आहे न कराची लाइव स्टॉक जे हवाले सां बि। त उन में अथॉरिटी जा जेके रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी आहिनि, एक्चुअली अथॉरिटी स्टिल माना इनिशियल स्टेज में आहे। छो जो हिन वक़्तु जेकी उनजी स्टॉपिंग आहे, फंडिंग आहे या जेकी ॿियूं शयूं आहिनि उहे थियणियूं आहिनि। जीअं ई थींदियूं त पोइ जेकी इन्फोर्समेंट मैकेनिज़म आहे उहे ज़ाहिर आहे ह्यूमन असांखे पावर मिलंदो, रिसोर्सिस हूंदा त असां उनखे अॻिते वधाईंदासीं, पोइ उन ते जेको वधीक तरक़ी ऐं बहितरी ईंदी। साईं मुरीद ख़ान ज़रदारी साहिबु, तव्हां जे ॻोठ में बि माशाल्लाह तव्हांजो सुठो फार्म आहे, मुख़्तलिफ़ जानवर तव्हां रखिया आहिनि, ख़ासि तौर ते ॻाढ़ी गऊ ऐं उन खां पोइ जेको बाकरे माल जा जेके मुख़्तलिफ़ नस्ल आहिनि। अवी छा था सम्झो त जेको तव्हां काफ़ी अरसे खां वठी इहो इन कम सां सलाहियल आहियो, अवी छा था सम्झो तव्हांखे फ़ाइदो आहे या तव्हां सिर्फ़ु माल जी चाकरी में पूरा आहियो या मिड़ई गुज़र सफ़र थिए पियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हीउ जेको माल आहे तमामु हिकु सुठो कारोबार आहे साईं। हीअं ज़रायत खां पोइ आउं चवंदुसि ॿिए नंबर ते चौपायो माल आहे ऐं हिन मां सुठो फ़ाइदो आहे। इनखे जेकॾहिं
सही तरीक़े सां रखिजे ऐं उनखे सार संभाल सही तरीक़े सां कजे त माशाअल्लाह सुठो फ़ाइदो आहे। असां जहिड़े तरीक़े सां रखियो आहे त असांखे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह फ़ाइदो ई थियो आहे असांखे। अच्छा माशाअल्लाह। फ़ाइदो थियो आहे। अवां फार्म जॾहिं ठाहिण पे चाहियो त छा अवां इहा ॻाल्हि ज़हन में रखी त ही जेको असीं कारोबार कयूं पिया, छो त जानवरनि जे हवाले सां इहो ज़रूरी हो त उनजे मुतालिक़ थोरी ॼाण हुजे, बीमारियुनि जे हवाले सां, मैनेजमेंट जे हवाले सां, तुंहिंजी सार संभाल कीअं थिए, या उन खां पोइ जॾहिं तव्हां उन मां जेको आउटपुट वठो था, जेके फ़ाइदा तव्हांखे तॾहिं ते मिलनि था, त उनखे पोइ कीअं मार्केट में कीअं खणी वञो, त छा मार्केट जे हवाले सां तव्हांखे का सहूलियत आहे? सर हिन वक़्तु बहराड़ी में त का अहिड़ी ख़ासि सहूलियत त कान्हे का। बहरहाल पंहिंजे सुरस्ते जे वेझड़ा जेके शहर आहिनि उन हिसाब सां माना उते खपाईंदा आहियूं। कुझु ॻोठ में खपी वेंदो आहे, छो त उहो शहर खां असांजो ॻोठ बहराड़ी में आहे। हा, जेके ॻोठ लेवल ते जेके नंढा नंढा शहर आहिनि, होटलूं आहिनि, या कुझु डेयरियूं अहिड़ियूं नंढियूं लेवल ते आहिनि, त उते असां परचेस माना ॾींदा आहियूं, उते ॾींदा आहियूं। तव्हांजो खीर केतिरे अघे ते जेको आहे विकिरो थिए पियो? सर बहराड़ी में असांजो तक़रीबन 70 ते खपे थो, माना 70? हा, 70 रुपया किलो। अच्छा, हा, किलो जे हिसाब सां खपे थो। अच्छा, तव्हांखे जेको आहे उते ॻोठणी सतह ते जेके सर्विसिस आहिनि डिपार्टमेंट जे तरफ़ां, या कुझु असांजा जेके वेटनरी डॉक्टर आहिनि उहे प्राइवेट प्रैक्टिस बि कनि था, त उन सर्विसिस जो को बहरान त कोन्हे, को सर्विस तव्हांखे मिले थी? न, शुक्र अल्हम्दुलिल्लाह उते जेके वेटनरी आहिनि उन्हनि खां शिकायत कान्हे का, पर जॾहिं बि उन्हनि खे कॉल कंदा आहियूं शुक्र अल्हम्दुलिल्लाह उहो पहुची वेंदा आहिनि। कोई प्रॉब्लम थींदो आहे माल में, को जीअं मौसम जे हिसाब सां को समाड़ो थी वियो हलियो, या माल को मुझाइजी वञे थो, का पेट जी तकलीफ़ अची थी वञे वक़्त जे हिसाब सां माल में, त पोइ कॉल कंदा आहियूं त डॉक्टर अची वेंदो आहे माशाअल्लाह। जानवरनि जी खाद खुराक कहिड़ी रखी आहे हाणे त? छो त सियारे जी मौसम में त भाॻिया वधीक कोशिशि कंदा आहिनि त गाह पठा बि जाम थियनि था, दाणो बि आहे, तव्हां छा था ॾियो? सर हिन वक़्तु जेको आहे साए गाह जी त खोट आहे, त उन जाइ ते हिन वक़्तु असां बोह, खड़ भूसो ऐं ॿियो जेको ॾारो वग़ैरह आहे उहो हिन वक़्तु ॾियूं पिया। ऐं माशाअल्लाह पंहिंजी ज़मीन बि आहे, उन में बरसिंग बि पोखियो आहे। इनशाअल्लाह उहो 15-20 ॾींहंनि में उहो तयारु थी वेंदो, त पोइ बोह, खड़ भूसो इहो गॾाए ॾींदा आहियूं माल खे। माना ही मौसम जेका आहे ताज़नि गाहनि जी मौसम, ताज़े मौसम। हा, अञा मतिलबु तयारु न आहे, हाणे तयारी पोज़ीशन में आहे। मतिलबु भला अवी जेको बबुर आहे उनजो पलड़ो या उन जूं फरियूं उहे इस्तेमालु कयो था? सर बिल्कुलु, उहो असां पंहिंजा ॿनियुनि में वण बि छा रखिया आहिनि, बबरनि जा जेके वण आहिनि, जीअं खणी चइजे त दरिया जी कंदी ते त मूं ॾिठो आहे त बबुर तमामु घणो आहे। साईं बिल्कुलु, असां ऐं खणी ईअं खणी चवां बबर जेको आहे उहो वणनि जो हिकिड़ो माना सोनो वण आहे। अच्छा, हा, सोनो, उन जो जेको हर शइ गोल्डन ट्री, गोल्डन ट्री, बिल्कुलु सर। त उन जो हर शइ फ़ाइदे वारो आहे, उन जी टारी बि फ़ाइदे वारी आहे, ऐं उन जी टारी हर माल बि खाईंदो आहे। ढगियूं बि खाई वेंदियूं आहिनि, बकरियूं त शौक़ सां खाईंदियूं आहिनि। उन जेको पलड़ो आहे उहो त इंतिहाई फ़ाइदे वारो आहे, छो त अन्न आहे उन में, ऐं उहो बि असां गॾु कंदा आहियूं, माल खे पलड़ो बि ॾींदा आहियूं। डॉक्टर साहब, ताज़ो टंडोजाम में अव्हां जी जेका ब्रीडिंग अथॉरिटी जी ऑफिस बि इस्टेब्लिश थी आहे बाज़ाब्ता तौर ते, ऐं हिन खां पहिरीं बि हिकिड़ो अव्हां प्रोग्राम कयो AI ट्रेनिंग जे हवाले सां, जेके तव्हां माण्हू ट्रेंड कया जजे यानी अंग में हथरादू ॿिज रखण जे हवाले सां, उहा तकरीब मूं बज़ाते ख़ुदि बि अटेंड कई हुई। त तव्हां छा था सम्झो त जेको इहो मेन पावर जेको तव्हां तयारु कयो आहे इहो फील्ड में उहो वेल इक्विप्ड थियो आहे, उनखे हर क़िस्म जी जेका गैस ॿिज उहे ॾिना विया आहिनि, उहे बाज़ाब्ता तौर ते ऑपरेशनल आहिनि, या अञा उन में के मुजारा आहिनि, या के मतिलबु त के शयूं रहिजी वियूं हुजनि? थैंक यू डॉक्टर सईद, गुड क्वेश्चन। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेके सिंध में जेकी प्रोजेक्टेड ऐं एस्टिमेटेड पॉपुलेशन आहे 46 मिलियन आहे। अच्छा, पर असां वटि जेको एनिमल ब्रीडिंग जो स्टॉक आहे उहो जेकॾहिं तव्हां कुल जेकॾहिं सर्विस कनि त नियरली 300 जे बराबरि हूंदो, टेक्निकल या पैराटेक्निकल। अच्छा, ऐं असांजी जेकी SAGP तौरु या ब्रीडिंग अथॉरिटी जॉइंटली जेको कमु कयो आहे उन में असां 700 आर्टिफिशियल इंसेमिनेशन टेक्नीशियन खे आर्टिफिशियल इंसेमिनेशन जी 6 मंथ ट्रेनिंग कराए चुका आहियूं, जंहिंमें 1 महीने जी अकेडमिक कोर्स आहे
ऐं 5 महीना फील्ड अटैचमेंट आहे जेके फील्ड में असांजा AI प्रैक्टिशनर उन सां कनि पिया ऐं उनखां पोइ असां तव्हां ॾिठो हूंदो त असां उन्हनि खे इक्विप बि कयो आहे लिक्विड नाइट्रोजन गैस कंटेनर AI किट्स उनखां पोइ उन्हनि जी कॉफ़ी चेन किन जी सरकार तरफ़ां किन जी प्राइवेट तौर ते ऑलरेडी डेवलप थियल आहे जेकॾहिं सेमन बि मिले पियो गैस बि मिले पियो ऐं उनखां पोइ उहे पंहिंजे तौर ते के प्राइवेट तौरु प्रैक्टिस कनि था के गवर्नमेंट जी सपोर्ट सां प्रैक्टिस कनि था पर फ़ाइदो या सर्विसिस सिंध जे मालवंदनि खे मिले थी ऐं इहा असांजी जेकी कोशिशि ऐं एफर्ट्स आहिनि कैपेसिटी बिल्डिंग जा लाइव स्टॉक फार्मर्स जा ब्रीडर्स जा लाइव स्टॉक डिपार्टमेंट जे स्टाफ जा या ॿियो कहिड़ो अहिड़ो एंटरप्रीनियर आहे त उहो जेको इन एरिया में पंहिंजी कैपेसिटी बिल्ड करणु चाहे त सिंध लाइव स्टॉक डिपार्टमेंट इहे ट्रेनिंग्स ॾींदी रहंदी ऐं उन्हनि माण्हुनि खे इक्विप कंदी ताकी जेके काविंग इंटरवल आहिनि या जेके गैप आहिनि उहे ब्रिज थियनि ऐं बेटर जेके एनिमल ब्रीडिंग सर्विस लाइव स्टॉक फार्मर्स खे मिली सघनि हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठंदासीं दादी हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं था असां सां गॾु रहंदा वेलकम बैक नाज़रीन पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो हले पियो हाणे पंहिंजी ॻाल्हि ॿुधी थींदी ज़रदारी साहिब सां साईं ज़रदारी साहिब तव्हां फार्म ते जेके मुख़्तलिफ़ जानवर रखिया आहिनि ऐं जीअं पंहिंजी ॻाल्हि ॿुधी थी त गाह पठा बि तव्हां वटि जाम आहिनि तव्हांजो मैनेजमेंट बि ॾाढो सुठो आहे ऐं तव्हां ॿुधाए पिया त तव्हांजा जानवर खीर बि सुठो ॾियनि था सर्विसिस बि तव्हांखे मिलनि पियूं इन खां हटी करे मौसमी हवाले सां कहिड़ा मसइला ॿिया आहिनि जंहिंखे तव्हां मुंहुं ॾियो पिया पंहिंजे तौर ते या सरकार तव्हांजी कहिड़े क़िस्म जी हेल्प करे सर अर्ज़ ही आहे त हिन वक़्तु गवर्नमेंट तरफ़ां का अहिड़ी का फंडिंग वग़ैरह कान मिली आहे ऐं न वरी का रजिस्ट्रेशन थी आहे असांजी ऐं जीअं साईं जन चई विया आहिनि त असां रजिस्ट्रेशन बि करे रहिया आहियूं ऐं कुझु फंडिंग बि मिलण वारी आहे त फार्मरनि खे मिलंदो फ़ाइदो थींदो इहो थिए त बहितर थींदो हिन वक़्तु जेको असां पंहिंजे तरफ़ां जेको आहे माल जे लाइ जेको शेड ठाहियो आहे त हिकिड़ो सिंपल पकियुनि सिरनि सां सादो ऐं मथां जेको सुठो शेड ठहियल आहे ऐं उतर जी हवा खां बंदि हुजे ऐं जेको हुनजा आहोरा जेके वग़ैरह आहिनि उहे पका ठहियल आहिनि टाइम ते खाधो ॾींदा आहियूं ऐं उन खां पोइ पाणी जो छा मसइलो आहे पाणी तव्हां वटि ठीकु आहे शुक्र आहे पाणी ठीकु आहे असां वटि अच्छा खीर जेको आहे उनखे वधाइण जे लाइ या तव्हां गॾो गॾु ॿिया जानवर रखिया आहिनि जेके गोश्त जे हवाले सां अलॻि अलॻि कारोबार या रुगो खीर वारा जानवर रखिया आहिनि सिर्फ़ु हिन वक़्तु असां जेके सिंधी जेका ॻाढ़ी मलीरी ढगी आहे उन जो शौक़ु आहे छो त उहा ख़ासि हिकु नसुल आहे हा उहा सिंध जे नाले सां मशहूरु आहे ऐं माशाअल्लाह उहो जेके नरगा थियनि था उन जो सुठो गोश्त बि थिए थो हा ऐं छो त हू असुल नसुल सिंध जो आहे सिंध जो आहे उहो आबहवा जे हिसाब सां बि हू जेको बर्दाश्त करे थो हू त जीअं खणी चइजे त हीअ 5000 साल खां पहिरीं जो ई नसुल आहे त हिन ॻाढ़े मलीर ढगे जी महर बि जेको आहे मुंहिंजे दड़े मां मिली हुई बिल्कुलु ऐं असां वटि बिल्कुलु इनशाला तव्हां विज़िट करे ॾिसंदो त असां वटि उहो ई नसुल आहे सान बि उहो ॻाढ़ो मलीरो आहे ऐं शुक्र उन में सुठो फ़ाइदो आहे असांखे वॾी महिरबानी सही अब्दुल्ला साहब अथॉरिटी जीअं तव्हां ॿुधायो त उहा काफ़ी कुझु फंड्स जे करे अञा एतिरो एक्टिव न थी आहे तंहिं हूंदे बि जेको रजिस्ट्रेशन वारो अमल आहे उहो केतिरी हद ताईं पहुतो आहे ऐं रजिस्ट्रेशन तव्हां छाजी पिया कयो केतिरी उहा आया ॻोठाणी सतह ते आहे ज़िले सतह ते आहे या सॼी सिंध में उनखे तव्हां फैलायो सर रजिस्ट्रेशन लाइव स्टॉक ब्रीडिंग सर्विस अथॉरिटी जो हिकिड़ो पूरो चैप्टर आहे सिंध लाइव स्टॉक ब्रीडिंग एक्ट 2016 में त रजिस्ट्रेशन ऐं लाइसेंसिंग थींदी रजिस्ट्रेशन हिकिड़ो लाइव स्टॉक बिज़नेस आहे हिकु त लाइव स्टॉक बिज़नेस एज़ अ एंटिटी बि थी सघे थो को बि फार्म आहे भले नॉन डिस्क्रिप्टिव आहे डिस्क्रिप्टिव आहे प्योर ब्रीड जो आहे या उनखां पोइ एग्ज़िक्यूटिव ब्रीड जो आहे उहो रजिस्टर्ड थी सघे थो एज़ अ बिज़नेस एंटिटी उन सां छा थींदो त हिकिड़ो लीगल उनखे कवर मिली वेंदो त हीअ सिंध सरकार वटि लाइव स्टॉक ब्रीडिंग सर्विस अथॉरिटी वटि इहो फार्म रजिस्टर्ड आहे ऐं ॿियो थींदो त उन फार्म में जेके ब्रीडिंग मेल आहिनि
अच्छा। उन जी जेके स्टैंडर्ड प्रोसीजर आहिनि उन तहत बि उनखे रजिस्टर्ड कंदासीं। जीअं साईं ॿुधायो त असां वटि रेज सिंधी जो ब्रीडिंग बुल आहे, बुल आहे, पर pure bull. that should also be registered with Livestock Breeding Service Authority in order to provide breeding services to nearby villages, Mashallah. areas, farmers. So कानूनी तौर ते इहो ब्रीडिंग बुल या जेके साईं वारनि जूं सही हिकिड़ी नंढड़ी डॉक्टर साहब कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। जी अदा, सलाम। जी अदा, केरु किथां खां? अदा कंडेर अब्दुल गांधरो ना। जी अदा, सवाल ॿुधायो। सवाल इहो आहे असांजी में शहर आई आहे पहिरीं हिते पोइ ते सोज हाणे लही वई आहे इन ख़बर मां खीर सही थी हिकिड़े मां खीर थोरो थो अचे इन जे बारे में डॉक्टर साहिब सलाह पोइ छाजे करे या हुन जेका कहिड़ी खुराक करिजे? खुराक जो जेसिताईं तालुक आहे उहो खीर खे वधाइण जे हवाले सां उहो हिकिड़ो अलॻि सिलसिलो आहे। पर जेकर तव्हां थणनि जी सोज जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कई आहे त ज़ाहिर आहे थणनि जी सोज खे ख़तमु करण जे लाइ हिकु त जेके असांजा हथरादू टोटका आहिनि हाणे असां उन्हनि ते कोन वेंदासूं, पर इन सिलसिले में जेके मुख़्तलिफ़ दवाऊं या ट्यूब जेके आहिनि थणनि में चाढ़जनि था, जेको थणु ख़राबु आहे जंहिं ते हल्की सोज आहे, जेकर तमामु घणी सोज आहे त बि उन में खोपरे जो तेल ऐं हेड जेको आहे मिक्स करे उहे तव्हां ॿारो लॻायो, उन में भली थोरो लीमो बि मिलायो ताकी उहो फाटण खां जेको आहे सो बची वञे, खल उनजी टुटी न पवे। बाक़ी अंदरि जेको थण आहे उनखे साफ़ सुथरे करण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा ट्यूब अचनि था। उहे एंटीबायोटिक ब्रॉड स्पेक्ट्रम दवा आहे, उहा जॾहिं तव्हां थण में चाढ़ींदव ऐं उहो घटि में घटि 3 खां 5 ॾींहं इहो सिलसिलो तव्हां हलाईंदो त इनशाला थण बिल्कुलु साफ़ सुथरो थी वेंदो ऐं उहो वरी उन मज़ा खीर बि जेको आहे नॉर्मल ईंदो। बाक़ी रहियो मसइलो इहो त खाद खुराक उहो भाॻियनि ते आहे त भाॻिया केॾी खाद खुराक इस्तेमालु कनि था खीर वधाइण जे लाइ। मुख़्तलिफ़ दाणा आहिनि ऐं उहो तव्हां कोशिशि कयो त भर पासे में ॾिसो था जंहिंजो सुठो फार्म आहे त उन भाॻे सां बि तव्हां कंसल्ट कयो। पर असां पंहिंजे प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ जेके एक्सपर्ट माहिर हूंदा आहिनि उन्हनि खे दावत ॾींदा आहियूं। इनशाला अॻे प्रोग्राम में तव्हांजे साम्हूं असां हिकिड़ो सुठो खाद खुराक जे हवाले सां माहिर जेको आहे घुराईंदासीं, उहो तव्हांखे वधीक राय ॾींदो, सलाहूं ॾींदो त खीर या गोश्त खे वधाइण जे लाइ कहिड़ी खाद जेको आहे उनजो इस्तेमालु थियणु खपे। ठीकु आहे दादा? जी हा डॉक्टर साहब ॻाल्हि ॿोल हले ब्रीडिंग। हा मां इहो अर्ज़ु कयो त जीअं ब्रीडिंग मेल्स आहिनि उहे बि रजिस्टर्ड थियणु खपनि त उहे असां जेकी ब्रीडिंग जी सर्विस आहे उहा बि प्रूव्ड एनिमल्स जी हुजे, न की जेके असां वटि लो प्रोडक्टिव एनिमल आहिनि जिन जी माना घटि खीर या गोश्त जी पैदावार आहे उहे वधंदा पिया वञनि ऐं हाई यील्डिंग एनिमल घटि पिया वञनि। उन लाइ जेके ब्रीडिंग मेल्स आहिनि उन जी बि रजिस्ट्रेशन थियणु खपे। उन खां पोइ जेकी सेमन जी सप्लाई आहे, डिस्ट्रीब्यूशन आहे या इम्पोर्ट आहे, उन्हनि जी बि रजिस्ट्रेशन थियणु खपे। उहे बि हिकिड़ी अथेंटिकेटेड रजिस्टर्ड ऐं लाइसेंस वारे सोर्स खां अचणु खपनि, न की जेको बि माण्हू को बि माण्हू सेमन कलेक्ट करे पाकिस्तान में सिंध में सप्लाई थो करे, इहा बि हिकिड़ी क़िस्म जी गैर क़ानूनी आहे। सेमन जो बि हिकिड़ो लाइसेंस हुजणु खपे। यानी उन में अथॉरिटी जो रोल 100% आहे। जेकॾहिं उनखे माण्हू रजिस्टर न कराईंदो, लाइसेंस न वठंदो त उनजी सज़ा आहे, 1 साल सज़ा अची सघे थी ऐं 1 लख रुपयो ॾंड अची सघे थो। त असांजो AI प्रैक्टिशनर्स खे जेके बि वेट्स आहिनि, पैरावेट्स आहिनि, उन्हनि खे इहो ई मैसेज ऐं हमेशह गुज़ारिश रहंदी आहे त उहे जेकी बि सेमन यूज़ कनि रजिस्टर्ड ऐं सर्टिफाइड सेमन प्रोडक्शन यूनिट खां यूज़ कनि ऐं जेकॾहिं नेचुरल ब्रीडिंग आहे त उहे बि ब्रीडिंग मेल सर्टिफाइड हुजनि, रजिस्टर्ड हुजनि लाइव स्टॉक ब्रीडिंग सर्विस अथॉरिटी सिंध वटि, उन्हनि जी यूज़ कनि। उन खां पोइ जेकॾहिं फार्म मां को बि जेकी सेल परचेज थिए थी उहे बि रजिस्टर्ड हुजनि, लाइसेंस हुजनि, तोखे ख़बर पए त हू कहिड़ो जानवर कहिड़े पर्पज़ लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि, बीफ लाइ या डेयरी पर्पज़ लाइ या ब्रीडिंग पर्पज़ लाइ या एक्सपोर्ट पर्पज़ लाइ, उन जे लाइ हू जेके कैटेगरीज़ आहिनि उन्हनि में हुनखे फॉलो करिणो पवंदो। इहो अथॉरिटी जो मेन रेस्पॉन्सिबिलिटी ऐं कमु आहे। जेकॾहिं फॉलो कंदा तॾहिं त ख़ुशहाली ईंदी, न त असां वटि जानवर त इलाही आहिनि पर जेकी मुंहिंजी प्रोडक्शन आहे मिल्क जी, मीट जी या ॿी का, उहो त असां वटि ओतिरी न आहे जेतिरी हुजणु खपे। नाज़रीन हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं था, असां सां गॾु रहंदा। नाज़रीन हिकु दफ़ो अव्हांखे ॿीहर भली करे चऊं था, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। हाणे ज़रदारी साहब सां ॻाल्हि ॿोल थींदी
त मुख़्तलिफ़ जानवरनि जा जेके नस्ल आहिनि उन्हनि सुठे ऐं भले जानवर जी कीअं जेको आहे सुञाणप कजे। सरदार साहिबु क्वेश्चन मुंहिंजो तव्हां ॿुधो जी सर। त इहे तव्हां कीअं सुञाणप कयो था, कहिड़ियुनि शयुनि ते तव्हांजो फोकस हूंदो आहे? सर इहा असांजो जीअं ॻाढ़ी ढगी ते शौक़ु आहे त उनजो पंहिंजो जिसामत ॾिसबी आहे, उन नस्ल ॾिसबो आहे। असांजो नस्ल पर नस्ल हलंदो थो अचे त उनजे असांखे त ख़बर आहे हीअ ढगी जेका इन जेका माउ आहे उहो सुठो खीरु ॾिए थी, लाज़िमी उनजो जेको नस्ल थींदो लाज़िमी उहो सुठो खीरु ॾींदी ऐं सिहतमंद जेतिरो जानवर हूंदो उनजो सुठो खाधो ॾिबो त सुठो खीरु ॾींदीसीं। हा न उनमें कहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हां पंहिंजी नज़र में रखो था, जानवर तव्हांजे साम्हूं बीठो आहे? जी सर। माना कीअं ख़बर पए त हीउ जानवर नस्ली आहे ऐं हीउ जेको आहे बेनस्लो आहे? हा जीअं असांजो शौक़ु ॻाढ़ी मलीरी ढगी थी आहे त उनजूं ख़ासि निशानी इहे हूंदियूं आहिनि त हुन जूं कारियूं अखियूं हूंदियूं आहिनि, उन अखियुनि जे हेठां जेके पिंभड़ आहिनि उन्हनि खां कारा वारनि जा निशान हूंदा आहिनि ऐं अखियुनि में बाक़ाइदे जीअं कजल पातल हूंदो आहे। अच्छा। हा बाक़ाइदे कजल पातल हूंदो आहे। हुनजो जेको रंग आहे उहो बिल्कुलु घाटो ॻाढ़ो रंग हूंदो आहे, उनमें को बि वार मिलावट न हूंदी आहे, बिल्कुलु तेज़ कलर हुनजो हूंदो आहे। जिसामत जे हिसाब सां पूरी पूनी हूंदी आहे। हा जिसामत जे हिसाब सां उनजा जेके सिंग आहिनि। अच्छा इन ॻाढ़ी मलेरिया में बि 4 क़िस्म आहिनि वरी। हा पर घणनि भाॻियुनि खे ख़बर कान्हे का उहे कहिड़ियूं आहिनि, पर असां जेके उहे सिंगर आहिनि, उहे जेके जिन्स जो नालो आहे उहे सिंगर आहिनि। हा उहे जेका आहे उहा ॿिनि जेके जिन्सूं आहिनि उन्हनि खां जिसामत में वधीक आहे ऐं खीर में बि वधीक आहे। खीर तक़रीबन केतिरो मिले थो? असांजी जेका भली ढगी आहे त उहा हिकु टाइम ते 8 किलो खीर ॾिए थी। माशाअल्लाह। हा ॿई टाइम 16 किलो। 16 किलो माशाअल्लाह माशाअल्लाह। बाक़ी नॉर्मल आहे त 6 किलो, बाक़ी जेकर भली आहे त 8 किलो ताईं 8 किलो ताईं आहे। हा शुक्र। डॉक्टर साहब बिल्डिंग अथॉरिटी ते वरी अचूं था त तव्हां जीअं ॿुधायो त जेका रजिस्ट्रेशन जे हवाले सां त जेके सुठे नस्ल जा सान आहिनि कुदरती तौर ते जेका नेचुरल ब्रीडिंग थिए थी उन्हनि खे बि तव्हां रजिस्टर कंदा? भला जेको ॿाहिरियों जेको सीमन अचे थो उन ते बि तव्हांजी माना ब्रीडिंग जी नज़र हूंदी अथॉरिटी जी, उन जे लाइ तव्हां वटि एक्सपर्ट हूंदा मुख़्तलिफ़ जेके बिलख़ुसूस इन ते नज़र रखंदा? गुड क्वेश्चन। मां तव्हांखे ॿुधायां त इहे बि बिल्कुलु असांजी डोमेन में अचनि था, असांजे वर्क जेको आहे उन में इनखे कवर करे थो। एक्चुअली जेकी बि सेमन अचे थी या लाइव एनिमल अचे थो इहे ॿाहिरि मुल्क मां पाकिस्तान में या सिंध में उनखे बि असां खां रजिस्ट्रेशन वठणी आहे, NOC वठणी आहे, सर्टिफाई कराइणो आहे, पोइ उहा सेमन सिंध में यूटिलाइज़ेशन लाइ अलो कई वेंदी। जेकर इन खां बिना करे थो त पोइ देन उहे पनिशमेंट हा साल सज़ा बि अची सघे थी ऐं 1 लख रुपयो दंड बि अची सघे थो। ऐं सेमन जेकी बि ईंदी ऐं ॿियो सेमन जे चेक लाइ हिकिड़ी क़िस्म जो असां वटि माना थर्ड पार्टी जेके आइडेंटिफाई बि थियल आहिनि, जीअं सिंध एग्रीकल्चर इंस्टीट्यूट जे सब सेंटर आहे नेशनल सेंटर ऑफ एनिमल ब्रीडिंग जेनेटिक्स एंड जीनोमिक्स जो, उतां सर्टिफाई करे सघिजे थी, लाहौर मां कराए सघिजे थी, या उनखां अलावा जेकी आहे सो रावलपिंडी में जेको नेशनल सेंटर जी जेके हेड ऑफिस आहे उतां थी सघे थी। हाणे असां उन्हनि सां MOU साइन बि कयूं पिया त उहे असांखे जेकी सेमन जी क्वालिटी ते या सर्टिफिकेशन ते या जेको आहे रिपोर्ट ॾींदा एनालाइज़ करे त हीअ सेमन जितां आई आहे वेदर उतां बि वरी बैक ट्रेस करे उन इदारे खां बि सर्टिफाई कराए पियो त इहो इदारो उन मुल्क में रजिस्टर्ड आहे, ब्रीडर एसोसिएशन में या ब्रीडर सोसाइटी में या ब्रीडर एसोसिएशन में रजिस्टर्ड आहे ऐं उन्हनि जो तौर तरीक़ो छा आहे ऐं उहो असां उन जे मयार ते पूरो लहे थो या न। लेकिन उहो सर्टिफाई थी वियो पोइ उहा सेमन इम्पोर्ट करे पाकिस्तान में खणी अची सघंदो। जॾहिं हिते ईंदी वरी उनजी चेक थींदी, चेक थियण खां पोइ उनखे पोइ छॾियो वेंदो, पोइ उहो फर्दर जेके उन डिस्ट्रीब्यूशन करे सघे थो। जेकॾहिं इन खां बिना कंदो या इवन ब्रीडिंग मेल आहे जेके बि किसी जानवर आहिनि या फीमेल्स आहिनि एक्ज़ोटिक ब्रीड जो जीअं होलिस्टन फ्रीज़न जाम थी अचे, जर्सी जाम थी अचे या ॿिया बीफ ब्रीड आहिनि, उन्हनि जी बि असां खां लाइसेंस वठिणो आहे, सर्टिफाई कराइणो आहे ऐं उन खां पोइ उनखे इम्पोर्ट करिणो आहे। डॉक्टर साहब तमामु सुठी ॻाल्हि ॿोल थी आहे त ब्रीडिंग सर्विस अथॉरिटी जेको आहे इन्हनि शयुनि ते नज़र रखे पई ऐं इन्हनि शयुनि ते नज़र रखण जो जेको ख़ासि मक़सदु इहो आहे त कुझु बीमारियूं जेके आहिनि
ॿिजनि जे ज़रिए बि ट्रांसफर थी बिल्कुलु थियूं या हा बिल्कुलु थियनि थियूं रिप्रोडक्टिव डिज़ीज़ काफ़ी ट्रांसमिट थियनि थियूं असुल ॻाल्हि इहा ई आहे न त जेकी अथॉरिटी ठही आहे पहिरियों कानून जी एब्सेंस में को चेक बैलेंस न हो हाणे अथॉरिटी ठहण खां पोइ मुख़्तलिफ़ माना चेक बैलेंस चयो आहे ऐं वेरी सून सिंध लाइव स्टॉक ट्रिब्यूनल बि कंस्टिट्यूट थी वेंदो ऐं उन में जजनि जी ॿिनि जी पोस्टिंग थींदी पोइ असां प्रोसिक्यूशन जो अमल बि शुरू कंदासीं जेको बि इन एक्ट जी या इन जे रूल्स जी वायोलेशन कंदो पोइ असां डायरेक्ट उन ते FIR कटाए उनखे जेको आहे सो चालान कंदासीं अदालत में ऐं प्रोसिक्यूशन थींदी बाक़ाइदा उनखे पनिशमेंट ईंदी पोइ जेको बि अब्यूज़ आहे या जेके माण्हू मिसयूज़ कनि था पंहिंजे अथॉरिटी खे सोर्सिस खे उहो जेको उनखे मुंहिंजो ॾेई सघिबो अथॉरिटी माना इन लाइ आहे ऐं ॿी ॻाल्हि त मां इहो बि मैसेज ॾींदुमि त जेके बि असां वटि प्रैक्टिशनर आहिनि आर्टिफिशियल इंसेमिनेशन जा चाहे विटनरी डॉक्टर आहे पैरावेट आहे या जेको बि किथां शॉर्ट कोर्स करे 6 महीननि जो प्रैक्टिस करे थो उन्हनि खे बि असांजो लाइसेंस वठिणो आहे ऐं हर स्ट्रॉ उनखे चेक लाइ रखणी आहे ऐं उनखां पोइ हर कॉर्ड जेको आहे आर्टिफिशियल इंसेमिनेशन सर्विस जो मालवंत फार्मर वटि छॾिणो आहे ताकी जेकॾहिं अथॉरिटी जो जेको इंस्पेक्टर इन्फोर्समेंट आहे जेकॾहिं उनखे बैक टेस्ट करे चेक करणु चाहे त हीअ जेका सेमन यूज़ कई कहिड़े सेमन प्रोडक्शन यूनिट मां आई उनजे कहिड़े बुल मां आई ऐं आया इहा सर्टिफाइड हुई या न त उहो उनजो बि चेक बैलेंस आहे इन ते ऐं उहो बि इनशाला जल्दी डॉक्टर साहब आख़िर में तव्हांजो मैसेज मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त लाइव स्टॉक ब्रीडिंग सर्विस अथॉरिटी जे समूरनि क़ाइदनि कानूननि ते अमल कयो ऐं असां सां तावन कयो पंहिंजा फार्म लाइव स्टॉक ब्रीडिंग मेल AI प्रैक्टिशनर सभी स्टेक होल्डर्स खे गुज़ारिश आहे त उहे रजिस्टर्ड कराइनि ऐं मां ख़ुशूसन मेहरान TV जो ग्रेटफुल आहियां थैंकफुल आहियां जंहिं असांखे सॼो ॿुधो ऐं हीउ मैसेज स्प्रेड कयो जेको मालवंदन सिंध लाइव स्टॉक सेक्टर पाकिस्तान सभिनी जी भले लाइ उन लाइ मेहरान TV जी समूरी टीम तव्हां ख़ुदि मुतमजिब सभिनी जे लाइ थैंकफुल ग्रेटफुल आहियां थैंक यू साईं सरदार साहब तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव दहशत भागे साईं मां तव्हां तमामु मेहरान TV वारनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि असांखे भाॻियनि खे घुरायो मां भाॻियनि खे इहो ई गुज़ारिश कंदुसि त पंहिंजो जेको सिंधी नसुल आहिनि सिंध जा जेके रहंदड़ जानवर आहिनि उन्हनि खे रखनि उन सही तरीक़े सां पालना कनि ऐं जीअं साईं जन मैसेज ॾिनो आहे त उनखे रजिस्टर्ड कनि ऐं उहे जेके जानवर वठनि उहे सर्टिफाई वठनि उहे इन मां जेको सुठो फ़ाइदो थींदो ऐं जेकॾहिं पासे में को भाॻियो आहे ऐं उहो कहिड़े तरीक़े सां रखे थो त उन खां बि पंहिंजी रहनुमाई कनि बिल्कुलु ऐं इन मां सुठो फ़ाइदो मिलंदो असांखे माल मां वॾी महिरबानी डॉक्टर साहब अवां जी वॾी महिरबानी नाज़रीन इंशाअल्लाह वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा पंहिंजो ख़्यालु रखंदा अल्लाह हाफ़िज़